नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी आहे। कंबर ख़बर ॾियूं टंडो मस्ती गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इंसामिया पारां पंहिंजे मासूम ॿारनि ऐं नियाणियुनि खे सरकारी स्कूल में दाख़िल कराइण जे अनुमान सां स्कूल जे हेड मास्टर अबू खैर मरी, गस्ता अॻवान नबी बख्श मक़ूल, SMC चेयरमैन कमर हुसैन मरी, समाजी अॻवान मुमताज़ रद ऐं सिविल सोसाइटी समेत स्कूलनि जे उस्तादनि ऐं कोठारनि जे अॻवान में दाख़िला मुहिम जी आगाज़ जे हवाले सां स्कूल खां टंडो मस्ती बाईपास ताईं पियादत जागृता रैली कढी वई। इन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि हथनि में बैनर्स प्ले कार्ड खणी पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो, ॿार पढ़ायो, सिंध संवारियो, इल्मु पढ़ायो, इज़त पायो जा ज़ोरदार नारा पिणु हंया। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर अबुल खैर मरी, अली हसन वसाण ऐं ॿियनि चयो त सिंध जे फलाह बहबूद ऐं तरक़ी लाइ सिंध हुकूमत पारां छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करण जे लाइ जागृता रैली जो आगाज़ कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां सरकारी स्कूलनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे मुफ़्त किताब फराहम कया वञनि था ऐं मुफ़्त तालीम ॾिनी वञे पई। वालिदनि खे घुर्जे त हू पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराए तालीम हासिल कराइनि त जीअं हू तालीम पढ़ाए मुल्क ऐं सिंध जो नालो रोशन कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।